बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो, सदाईं मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 30 क़िस्तूं तव्हांजे नज़र करे चुका आहियूं। 31 क़िस्त सां तव्हांजे अॻियां हाज़िर। हजम जो किसो हले पियो। हजम पंहिंजे 6 भाइरनि जो बयानु ॿुधाए पियो। कल्ह ॿिए भाउ जो किसो ॿुधाई, अॼु 3 भाउ जो। हजम ॿुधायो त बादशाह सलामत, मुंहिंजो जेको 3 भाउ आहे उहो अंधो आहे। मुंहिंजो 3 भाउ उहो वरी अंधो आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो भाउ हिकिड़ो वॾो महल हुजे, बिल्डिंग हुजे, माड़ी हुजे, उन जे दर ते वियो, पुछाईंदो, उते वञी दर खड़काई त मन मुंहिंजे हाल ते रहम करे ऐं मुंहिंजी का मदद करे। दर खड़काई। मकान जो मालिक जेको हुयो, घर जो मालिक, उन आवाज़ ॾिनो त केरु आहे? पर मुंहिंजे भाउ वरंदी हुनखे न ॾिनी। मुंहिंजो भाउ पियो चए त माना ॿाहिरि अची, हुन अंदरां पुछियुसि। मुंहिंजे भाउ जो इरादो इहो हो त ॿाहिरि अचे, मुंहिंजो हाल ॾिसे त मन हुनखे कहल पए। वरी मुंहिंजे भाउ दर खड़कायो त हाणे मुंहिंजे भाउ ॿुधो त उहो ॾाढिया आवाज़ में पियो पुछे त केरु आहे, ॻाल्हाई छो नथो? पर मुंहिंजे भाउ वरी बि हिनखे जवाबु न ॾिनो। हिते मुंहिंजे भाउ अंदाज़ो लॻायो, पेरनि जो खड़को थियो त माण्हू को अचे थो। दरवाज़े ते पहुतो, दरवाज़ो खोलियईं। मुंहिंजे भाउ खे जो ॾिठईं त मुंहिंजे भाउ खे ॾिसी वियो, सम्झी वियो। चईं, तूं अंधो आहे? मुंहिंजे भाउ चयसि त हा। छा कईं? मुंहिंजे भाउ खे हथ खां वठईं, हथ खां वठी अंदरि वठी। मुंहिंजे भाउ खे इहो थियो त हाणे ॾिठो अथई अंदरि वठी थो वञे, थी सघे थो कुझु खाराए पियारे बि, थी सघे थो कुझु मदद बि करे। पर जीअं मुंहिंजे भाउ खे अंदरि वठी, चङो हुनजो बंगलो हुयो, वरी उते अंदरि ॾाकण ई, वरी हुन ॾाकण ते मथे चढ़ी वियो, मुंहिंजे भाउ खे पाण सां गॾु वठी वियो। उहा ॾाकण में वॾी ही तां त जॾहिं मथे पहुतो त मुंहिंजे भाउ खे उते मथे जेॾी महिल वठी वियो, मुंहिंजे भाउ खे चईं त हाणे ॾे ख़बर, तोखे छा खपे, तूं छा थो चाहीं, छो आयो? मुंहिंजे भाउ चयसि त मां ॾिसीं थो त अखियुनि खां नाबीनो आहियां, माज़ूर आहियां, तोखे रब सभु कुझु ॾिनो आहे, मुंहिंजी मदद कर, मूंखे ॾे। हुन चयसि त भाउ तोखे अलाह ॾींदो, माफ़ कर। मुंहिंजे भाउ चयसि त हेॾो तोखे रब ॾिनो आहे, हल ठीकु आहे, न ॾे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, ज़रूरी न आहे, माण्हू घुरंदो आहे, सभु त कोन ॾींदा आहिनि। पर हे तो छा कयो जॾहिं ख़बर बि अथई त मां अखियुनि खां अंधड़ो आहियां, नाबीनो आहियां? मूंखे तूं उहो इहा वरंदी तूं मूंखे उते बि ॾेई पियो सघीं, मूंखे उते ई तूं चईं हा त माफ़ु कर, वञ, को नथो ॼे। ही हेॾो मूंखे पंधु कराए, हे ॾाकणियूं चाढ़े मथे वठी आयो आहियां, हिते थो मूंखे तूं चवीं त हल माफ़ु कर। हुन चयसि त मां जो न तोखे तो दर खड़कायो, पहिरियों दफ़े सां इहा आवाज़ ॾिनो मैं त केरु आहे, त तो मूंखे वरंदी ॾिनी, तो मूंखे छो न वरंदी ॾिनी? ॿीहर पुछियो मैं त बि वरंदी कान ॾिनई। नेठि मजबूर थी मां आयुसि ॿाहिरि, भला तूं ताईं मूंखे चईं हा न त मां फ़क़ीर आहियां, मूंखे छो तो मजबूर कयो ॿाहिरि निकिरण ते? तूं तां ॿुधाई हा, पोइ मुंहिंजी मर्ज़ी, तोखे ॼां या न ॼां। मुंहिंजे भाउ चयसि माना कोन ॾींदे न तूं कुझु, अलाह जे नाले ते मूंखे न ॾींदे न? हुन चयो अलाह ॾींदी, मूं वटि कोन्हे कोई, माफ़ु कर। मुंहिंजे भाउ चयसि भला अलाह ख़ुशि कंदी, पर हाणे इहो आहे त मूंखे जो हेॾे मथे वठी आयो आहियां,
त हाणे मूंखे ॾाकण तां त हेठि लाहे, ॾाकण तां त हेठि लाहे न, मां अंधो माण्हू मां कीअं लहंदुसि ॾाकण तां, वरी तुंहिंजे महल मां ॿाहिरि कीअं निकिरां। हुन चयसि रस्तो इहो खुलियो पियो थी साम्हूं अथई, ऐं वञ, मां कोन हलंदुसि। घर पराओ मालिक हो, मुंहिंजो भाउ घुरजाऊ हो, हाणे हुजत बि कोन पियो करेसि। ॾिठईं जॾहिं त हुन अखि खणी मटी नेठि, मुंहिंजो भाउ अलाह खे सारे ऐं थोरो अॻिते हलियो। थाबड़जंदो थाबड़जंदो, हथ जी टेकूं ॾींदो, थाबड़जंदो थाबड़जंदो, ॾाकण लथो, ॾाकण खां हेॾां होॾां लहंदो लहंदो लहंदो, तां त जेॾीमहिल ॿाहिरि दर वटां मुंहिंजो भाउ पहुतो, मुंहिंजे भाउ जो पेर फासी पियो दर में, पेर फासी पियुसि, मुंहिंजो भाउ वञी दर जे ॿाहिरां किरियो। जीअं जो मुंहिंजो भाउ किरियो, मुंहिंजे भाउ जो मथो फाटी, धकु लॻुसि मथे में, मथो फाटी। उथियो, दाऊं कई पर केरु कोन, उथियो पाण संभाले, हाणे वञे काॾे, अंधड़ो वञे काॾे, वरी ॿियो रेड़ियूं ॾींदो, भितियुनि खे टेकूं ॾींदो, ईअं थोरो अॻिते हलियो। हिन खे ॿ टे हिन जहिड़ा ई अंधा मिली विया, उहे वीचारा बि हिन वांगुरु ई माना ईअं पिनण मंगण वारो जहान हूंदो हुननि जो। आवाज़ ते हिक ॿिए खे सुञातनि, हीअ बि ॻाल्हाईंदो पियो वञे, वरी हुननि जो ॿुधो त वरी आवाज़ ते उन्हनि पुछियोसि त ॾे ख़बर, अॼु तो भला घणो कमायो आहे? मुंहिंजे भाउ चवनि यार कमाइण जे माॻ मां पंहिंजो मथो फाड़ाए आयो आहियां। इहो वरी कीअं? मुंहिंजे भाउ सॼो हिननि खे किसो ॿुधायो, अॼु हिकिड़े वॾे बंगले ते वियो हुउसि, ॾस मिलियो त उते वञ, पर ॾाढो मूंखे बुछड़ो कयो अथई, मथो बि फाटी पियो आहे। हाणे अॼु त कमाई ठीकु आहे, हाणे मूंखे लॻे ईअं थो त जेके ॿ टे दर मां पंहिंजे लाइ बचाया हम, अॼु भला उन्हनि मां ख़र्चु कयां। ही पाण में ॻाल्हाइनि पिया, हाणे नहीं त मूंखे खाइणो त आहे, अॼु को ॾींहुं ईअं सम्झो मुंहिंजो वियो हलियो, सो सम्झां थो त जेके ॿ टे दर मां पंहिंजे लाइ ईअं बचाए रखिया हम, त भला अॼु उन्हनि मां को गुज़ारो कयो। घर जो जेको मालिक हो उहो को हिन जे पोयां लॻो पियो आहे, ॾाकण तां बि कोन लाथईंसि, इहो थाबड़ा खाईंदो वीचारो आयो पिए, वरी दर ते किरी पियो, मथे में धकु लॻुसि त बि हुन हथु बथ कोन विधुसि, वरी इहो मुंहिंजो भाउ थाबड़बो वरी अची वियो अंधनि सां बीठो, इहे पाण में ॻाल्हाइनि पिया त बि घर जो मालिक हिन जे पोयां हुजे ऐं इहो सॼो ॿुधे। हाणे मुंहिंजो भाउ त अंधो, दोस्त बि हिन जा अंधा, उन्हनि खे त ख़बर न ई, न मुंहिंजे भाउ खे न हुननि खे, त को उहो असांजा हवाला ॿुधे थो पियो। चई मुंहिंजो भाउ रस्तड़ो वठी ऐं अची पंहिंजे घर पर, मुंहिंजो भाउ घर आयो, अंदरि आयो, उहो जेको मालिक घर जो हुयो, जंहिं वटि मुंहिंजो भाउ सुबुह साण वियो हो, इहो धकु बि पाण खे हणाए आयो ऐं जंहिं ॾिनुसि बि कोन, बुछड़ो बि कईंसि, उहो त मुंहिंजे भाउ जे जो पोयां आयो पिए, त मुंहिंजो भाउ जीअं अंदरि घर में टपियो त उहो बि हिन जे पोयां घर में अंदरि हलियो आहे। मुंहिंजे भाउ खे ख़बर ई न पई। उहो अची चुपड़ी करे पासे खां बीह रहे। हाणे मुंहिंजो भाउ वरी उहो जेके ॿिया दोस्त हुयसि नाबीन, उन्हनि जे इंतज़ार में हो त उहे अचनि, उन्हनि जो बि इंतज़ारु कयूं। कुझु टाइम गुज़रियो त उहे बि अची पहुता, जेके अंधड़ा हुया हिन सां गॾु पिनंदा उहे बि अची पहुता। जीअं उहे अंदरि टपिया ॻाल्हाइनि त मुंहिंजे भाउ चवनि त इहो अंदरि अचो पर दर बंदि कयो।
दर बंदि कयो। पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असां हुअं था, हर कंहिंखे ख़बर आहे त पिनंदा मंगंदा आहियूं, माण्हुनि में बि ठगी आहे। ईअं न त को असांजे पोयां आयो हुजेव, तंहिंजे करे हिते घर में बि वाह सवाल हो, हथोड़ी बथोड़ी हथ बथ हणो, ॾिसो त को ॿाहिरियों माण्हू त असांजे पोयां कोन आयो आहे। हाणे हिननि खे इहा ख़बर ई न हो, घर जो मालिक अॻे ई हिते लिखियो वेठो। हुनजो ॿुधो त हे हाणे ॻोल्हिनि था त मथां को माण्हू अंदरि आयो हुजे। छित में हिकिड़ो रसो टंगियल हो, ईअं अलाए कहिड़े हिसाब में ॿधल हो रसो वॾो। हे उन रसे खे पकिड़े मथे बीह रहियो, छिके उन रसे खे मथे बीह रहियो। हुननि हथ, हुन नंढनि हीअं हीअं हथ फेराया, जीअं हथ फेराइबा, नंढड़ो वीचारो त ईअं जाचींदो न, हथ फेराईंदा, वरी भितियुनि खे भिड़नि चारई पासा, पर हे मथे थी वियो। जेॾीमहिल हिननि पंहिंजे दिलि में ॾिठो त केर ई कोन्हे को, चइनि दादा केर ई कोन्हे, मुंहिंजे भाउ खे चइनि दादा केर ई कोन्हे को, ऐं खुटको न कर, परेशान न थी, केर ई कोन्हे। अदा अचो वेहो, अचो वेहो। चई वेठा, हर कंहिं पंहिंजा पैसा कढिया, जंहिंखे जेका कमाई थी, हर कंहिं पंहिंजा पैसा कढिया। पैसा कढी हिननि पैसा जो गणिया त टोटल थिया वञी 12,000 दरहम। 12,000 दरहम हो ॾिसे पियो वेठो। हिननि खे इहा ख़बर ई कान। हाणे 12,000 दरहम जो थियनि, हे हिरियल हुया, हिननि छा कयो जो उते ई घर जे हिकिड़ी कुंड में उते थोरी खॾड़ी खोटे ऐं रखी छॾे, ऐं उन मां हर हिकु पंहिंजे ज़रूरत लाइ त मानी खाइणी आहे या का अहिड़ी शइ वठणी आहे, थोरा थोरा दरहम खयां, ॿिया दरहम सभु हुते लिकाए रखिया कुंड में, जंहिंखे जेतिरी ज़रूरत हुई उहे खा। बाक़ी जेके बि दरहम हुया सभु उते कुंडड़ीअ में पूरे छॾिया। हो सॼो कमाल वेठो पियो ॾिसे, हिननि जा कम ॾिसे पियो वेठो। इहो करे वरी वेठा। हाणे हिननि मानी कढी, वीचार कंहिंखे किथां मानी मिली, कंहिंखे किथां मानी मिली, उहा मानी कढियनि, वरी वेही पाण में अंधड़ा सभु वेही मानी खाइण। पर मुंहिंजे भाउ हिते दाह कई, मानी जो खाइनि पिया न, मुंहिंजे भाउ दाह कई, यार असां सां धारियो माण्हू को वेठो अथव जेको मानी खाए वठो। मां चॿाइण मां अंदाज़ो लॻायो आहे त असां अंधनि मां नाहे, माण्हू को असां सां वेठो आहे जेको मानी बि असांजी पियो थो खाए। मां चॿाइण मां अंदाज़ो लॻायो आहे, अंधे खे वरी रब साईं अखियूं जो खसे थो त वरी ॿियो माना सिंघण जी ॿुधण जी त ॼण ॿी सोच रब वधीक ॾींदो आहे। चई यार मां सम्झां थो त असां सां गॾु को ॿाहिरियों माण्हू आहे, असांजो माण्हू न आहे जेको गॾु बि असां सां मानी खाए थो। मां हुनजे चॿाइण मां सुञातो आहे त उहो ॿाहिरियों माण्हू। ईअं करे चई त तकड़ में मुंहिंजे भाउ जेसि ताईं हो पाण संभाले, हो वरी हिननि सां गॾु वेही मानी पियो खाए। अंधा आहिनि, ख़बर उहो कान थी पई, मानी खे रखियनि अॻियां, अंधा आहिनि, मानी बि खावनि थो, पोइ वरी ॾिसां थो। चई मुंहिंजे भाउ इहा ॻाल्हि करे त हुन जा ईअं थोरा कन उफड़ा थिया, पर हाणे हुनखे कहिड़ी ख़बर त इन्हनि खे कीअं ख़बर पवंदी। मुंहिंजे भाउ खणी हीअं जो हथ कया त हथु लॻी वियुसि, मुंहिंजे भाउ खणी हुनखे पकड़ियो। मुंहिंजे भाउ खणी हुनखे पकड़ियो, मुंहिंजे भाउ जो पकड़ियुसि त हो घणी छॾाइण जी पियो करे, पर हिते मुंहिंजे भाउ दाहूं कयूं त पकड़ियो थमांव त चई हो बि जेके हुजनि सभु हुन आवाज़ ते अची ऐं उनजे मथां बीठा ऐं हुनखे धकाइण लॻा, सभु अची हिनखे कुटण लॻा, अंधा जेके बि हुया सभु। त भणा तूं असां सॼनि खे पियो सॼो थी ऐं तूं असां अंधनि खे पियो थो ठगी, ॾींहुं त कोन थो। हाणे हिनखे इहा ख़बर न ई त हे उहो ई आहे जंहिं मूंखे मथे वठी वियो, बुछड़ो कई ऐं जंहिं मुंहिंजो मथो बि फाटो, अलाह जे नाले ते पियो घुरांसि, हे उहो आहे। उहा त ख़बर हुजेसि त पोइ दञा अलाए हिन सां छा कनि।
पर हिन खे इहो त माना हे ॿाहिरियों माण्हू थी बिना असां अंधनि खे वेठो ठगे। ॾाढी ॾिनल हिनखे मार। पाण बि चवनि त हेॾा पक को चोर आहे, माना हे असांजो जा पैसा बि चोरायूं। अड़े दर खोलियो दाऊं कयो, दर खोलियो दाऊं कयो, सॾु कयो तव्हां पाड़े वारनि खे, कंहिंखे सॾु कयो त असां चोर पकड़ियो। हुनखे मार बि ॾिन, अबा पाण में अंधनि सलाह कई, दर खोलियो दाऊं कयो, सॾु कयो त पाड़े वारनि खे सॾु कयो त बणा अचनि असांजी मदद कनि। बणा अलाए केरु आहे, असां अंधनि सां ठगियूं कयूं थो वञे, चोर आहे, असांजे घर टपी आयो आहे, असां चोर खे पकड़ियो। हिननि जो दर खोले दाऊं कयूं त बा दाउनि ते माण्हू ॿिया गॾु थी विया, सभु आया अंदरि, ख़बर अंदरि हिते अंधो रहंदो आहे। हो जो माण्हू जीअं आया त हे जेको हुयो ॿाहिरियों माण्हू हुयो, इन छा कयो जो हिकिड़े माण्हू खे खणी भाकुर में विधो। भाकुर में विधो, पर अखियूं कई हेठि त जीअं माण्हू हो न ॾिसनि, हो सुञाणनि त कोन पिया त अंधो कहिड़ो आहे सॼो कहिड़ो आहे। ॿाहिरियां माण्हू त ईअं आया दाव ते न, दाहुनि ते आया, त हिन अखियूं खणी हेठि कयूं त जीअं इहो ॿाहिरियों माण्हू जेको आयो आहे इहो माण्हू बि ईअं सम्झे त हे बि को अंधो ई आहे, हे बि को अंधो ई आहे, सॼो न आहे। हिन खणी अखियूं हेठि कयूं ऐं दाहूं करणु लॻो त तव्हां अलाह खे मञो, अलाह खे मञो, ऐं इहो मूंखे शहर जे हाकिम वटि वठी हलो जो मां उन सां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि, मूंखे उन सां हिकिड़ी ॻाल्हि करणी। हुनजो चई त इहो चयो त भाउ मूंखे वठी हलो शहर जे हाकिम ॾे, मां उन सां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि। त माण्हुनि वरी ईअं सम्झो त को भणा चोरी अलाए इन जी पिया करण लाइ छा जो हे थो चए त मूंखे हाकिम ॾे वठी हलो। माण्हुनि खणी हो ॿिया जेके मुंहिंजो भाउ हुयो ॿिया आंधा उन्हनि खे बि खणी माण्हुनि पकड़ियो, भाउ हलो बसि सभु हलो खणी गोड़ कए अथव, हाणे हलो हाकिम वटि, उते हली था फ़ैसिलो तव्हांजो कराए। वठी आहे भाउ हिन सभिनी खे होॾे, सॼे टोले खे वठी आहे, सभु अंधा बि हुजनि, हो बि हमरा हुजे, पर मिखिरो कयूं हिननि सां गॾु पियो हले। वञी पहुता बगदाद शहर जे हाकिम वटि, हाकिम जे साम्हूं पेश कयनि। हाकिम पुछा कई भाउ ॾियो ख़बर छा आहे मसइलो। त हो जेको हमरा हुयो सॼो हो, उन हाकिम खे चयो त हाकिम बि जेसि ताईं सज़ा न ॾींदे त तोखे ख़बर न पवंदी, सभ खां पहिरियों त तूं शुरू कर मूंखां ऐं सज़ा ॾे मूंखे, मसइले जी तोखे ख़बर न पवंदी, जेसि ताईं सज़ा न ॾींदे न त मसइले जी ख़बर तोखे न पवंदी त छा मसइलो आहे। हाणे पहिरियों त तूं शुरूआती मूंखां कर, मूंखे ॾे तूं सज़ा। पोइ हे मुंहिंजो आहे सरदार जेको चई त मुंहिंजो भाउ हुयो, आवाज़ त सुञाणे त पियो न, हो त सॼो हो न, त मुंहिंजे भाउ खे त सुञाणे पियो, मुंहिंजो भाउ अंधड़ो, त चई पोइ ॾे तूं हिन मुंहिंजे सरदार खे सज़ा, मुंहिंजे भाउ जे नाले ते। चई हिन जो ईअं चयो त भाउ उन हाकिम जा माण्हुनि छा कयो जो हिन ग़रीब खे खणी लेटाए ऐं अची था हिनखे लकुड़नि जी मार ॾियनि। जेॾीमहिल चङी हिनखे मार मिली, इते हिन अखियूं बि खोलियूं, न त यको अखियूं बंदि कयूं वेठो, जीअं सभु सम्झनि त हे बि अंधो आहे, हाकिम बि सम्झे त अंधो आहे। हाणे जॾहिं हिनखे चङी मार मिली त पोइ हिन अखियूं खोलियूं, पहिरियों हिकिड़ी अखि खोलियईं, पोइ ॿी अखि खोली, हिनखे जो अखियूं खोलींदे ॾिठुनि त हाकिम चयसि अड़े हे छा, तूं त अंधो हुई, वरी कीअं तो अखियूं खोलियूं, हे छा आहे। हिन उथी चई त साईं जेकॾहिं मूंखे जान बख़्शण जो वाइदो करी त मां सॼो तोखे राज़ ॿुधाए, वाइदो कर मुंहिंजी जान बख़्शजांइ, मूंखे माराइजां न, वाइदो इहो मूंसां तूं कर, जान बख़्शण जो वाइदो कर त मां तोखे सॼो ई राज़ ॿुधायां। असां चारई पंहिंजो पाण खे अंधो ठाहे, अंधो बणाए ज़बरदस्ती माण्हुनि ॾे वेंदा आहियूं।
ऐं पोइ माण्हुनि जे घरनि में वञूं, वञी पराइनि माइनि खे बि ॾिसंदा आहियूं, पराइनि माइनि खे बि ॾिसंदा आहियूं। ऐं मिसाल जिथे को दाव लॻंदो आहे त चोरी ॿोरी बि कंदा आहियूं। ऐं ईअं असां पैसा बि जाम गॾु कया आहिनि, मज़ा बि ॾाढा कया अथऊं, ऐं पैसा बि ॾाढा गॾु कया अथऊं। हाणे पैसा चईंदो मुंहिंजो भाउ जेको उहो अंधा जेको हुते पूरे आया, असां दौलत बि वॾी गॾु कई आहे। तक़रीब त हुन चयो त घणो हूंदो तव्हां वटि? चईंसीं तक़रीबन 12,000 दरहम असां गॾु कया आहिनि, 12,000 दरहम असां गॾु कया आहिनि। साईं हाणे जेॾी महिल मां हिननि खे चयो त बाबा हाणे मूंखे तव्हां हितां पंहिंजो हिसो ॾियो, मुंहिंजो 3,000 थिए थो, मूंखे हिसो ॾियो, त साईं वठी मूंखे पहिरियों त मञनि कोन पिया, पोइ साईं वठी मूंखे मारण लॻा ऐं पोइ वठी दाहूं कयनि, ॿियनि माण्हुनि खे बि घुराइनि त भाई चोर टपी आयो आहे, चोर साईं कुझु बि कोन्हे को, असां पाण में गॾु आहियूं बि सॼा। साईं ॾिसो मां सॼो हा न, हिननि खे बि मार ॾींदव न, सॼा अथव, हे मिखिर कयूं वेठा अथव। मूंखे ॾिस तव्हां मार ॾिनी त मुंहिंजियूं अखियूं खुलियूं न, मूंखे मार ॾिनव त मुंहिंजियूं अखियूं खुलियूं। हे बि सॼा अथव, हिननि जो बि मिखिर अथव, हे अंधा कोन अथव, हे सॼो बेख आहे हिननि सभिनी जो। असां सभिनी जो साईं पाण में सलाह आहे, सॼो असांजो बेख आहे। सो हाणे मुंहिंजी सलाह मञो त मूंखां वधीक त इन्हनि खे ॾियो मार, जो आहिनि बि सॼा, ऐं मां हिननि सां गॾु साईं मुंहिंजो बि हिसो खाई था वञनि। तव्हां ॾियो न मार, ॾिसो त कीअं नथा अखियूं खोलनि, हे सभु नाटक अथव हिननि। हाणे हाकिम जो ॾिठो हुनखे, हो जो अॻई मिखिरो करे अखियूं बंदि करे आयो हो, वरी जो मार मिलियसि, मार सां अखियूं खुलियूं, त हिते सभिनी खे पक थी त हा बराबरि बिना हे अंधा न, हेॾे हिननि जो को मिखिरो आहे। ॾिस मार मिली अथसि त कीअं अखियूं खोलियूं अथई, उहो पक बराबरि, हे बि सॼा आहिनि, हिननि बि मिखिरो कयो। हाकिम जहिड़े दसियो हिननि टिनी खे, चई मुंहिंजो भाउ, ॿिया वीचारा जेके अंधड़ा हुया ॿ, चई दसियो ऐं कुटियो हिननि खे। त भणा ख़ुदा जी मार पयव, रब नेमत ॾिनी अथव नूर जी, तव्हां उन जो इनकार करे माण्हुनि सां ठगियूं कयूं, माण्हू तव्हांजे हालत रहम कनि, तव्हां माण्हुनि जे घरनि में वञो, तव्हां चोरियूं कयो, तव्हां परायूं मायूं ॾिसो, पाण खे पिया था अंधो ज़ाहिर कयो। चई साईं हे कसम खणनि, मुंहिंजो भाउ कसम खणे, हो कसम खणनि, त साईं जेको तूं एतबार वठी, असां अंधा आहियूं, असां सॼा न आहियूं, असां अंधा आहियूं, असां अंधा आहियूं। हे ठॻो आहे, हिन अटकल कई आहे, असांखे फासायो अथई, हिन अटकल कई। चई हाणे हुजनि सॼा त हे मार सां बि हिननि जूं अखियूं खुलनि न, हे त हुया ई अंधा। चई ॾाढी मार मुंहिंजे भाउ खे ॾिननि, हुननि खे ॾिननि, तव्हां त चई त हे बेहोश थी। हाकिम चयो त हे पक हिन ॻाल्हि सची आहे, छो जो हे मार सां सचो थियो न, माना हिननि मिखिरो कयो आहे, हे पक आहे न। हाणे तरसो हिननि खे होश में आणियो, पोइ वरी हिननि खे कुटियो, वरी हिननि खे कुटियो। चई साईं घड़ी रखी, मुंहिंजो भाउ वरी होश में आया, वरी होश में आया, 2-3 मिंट रखी, वरी हाकिम हुकुम कयो त बाबा कुटियो हिननि खे, बेखो कयूं वेठा आहिनि, मारियो न, ॾिसो त कीअं नथा अखियूं खोलनि। साईं हर हिक खे मार बि मिले, चवनि त अखियूं खोलियो न त मारींदासीं, छॾियो ज़िद खे छॾियो, ॾिसो त हुन बि अखियूं खोलियूं न पादरनि सां, अखियूं खोलियो, बेख पंहिंजो ख़तमु कयो, न त मरी वेंदो। पर चई त साईं हाणे हो हुजनि सॼा त अखियूं खोलनि न, हो वीचारा त हुया ई अंधा, पर हिन चई अटकल अहिड़ी कई जो बादशाह जे अॻियां जो कई त बादशाह खे यकीन थी वियो, बादशाह खे यकीन थी वियो, ऐं आयो बि उन्हनि सां गॾु, त बादशाह खे इहो यकीन थी वियो त बराबरि हे बि हिननि जो साथी आहे, सभु पाण में सलाही आहिनि। चई हिननि वीचारनि जूं दाह मथां दाह पई पए, हाणे हे अखियूं खोलनि त खोलनि वीचारा किथां, हो चए त मिखिर था कनि। हिते चई हिन माण्हूअ चयो हाकिम खे त साईं हाणे हे अथव ज़िदीरा, अखियूं खोलींदव, पर हे डेठ अथव, अखियूं खोलींदव, छॾियो हिननि खे न, भले हिननि खे सज़ा ॾियो, पर हाणे हीअं कयो, फ़िलहाल को माण्हू तव्हां मूंखे पंहिंजो गॾे ॾियो, त हुते जेका न असां दौलत गॾु करे रखी, बड़ा मुंहिंजी बि खई पिया वञनि, मूंखे बि न पिया ॾियनि, त मां उहा खणी अचां, हाकिम माण्हू गॾे ॾिना हिनखे, हाकिम हिनखे माण्हू गॾे ॾिना, इहो हाणे त अखियूं न खोलियूं, हाणे त अंधे थियण जी हिनखे ज़रूरत ई कान, सिधो चई मुंहिंजे भाउ जे घर वठी आयो, उते अची कुंड में जिथे ॾिठाई त हुननि पूरे रखिया, उतां जी पैसा कयनि, उहे पैसा वरी खणी आयो बादशाह वटि। बादशाह ॾिठो त बराबरि 12,000 दरहम आहिनि, पर बादशाह खे बि पक थी,
अब हाणे तव्हां 4 आहियो, तुंहिंजो हिसो 3000 आहे। 3000 धर्म हिनखे ॾिननि, 3000 धर्म हिनखे ॾिना, हाकम हिनखे ॾिना। बाक़ी हाकम चयो त बाबा हाणे हिननि माण्हुनि सां नाजाइज़ियूं कयूं न, अलाह जे नाले ते कूड़ हणी माण्हुनि खां ठगियूं कयूं अथनि, तंहिंजे करे हे जेका मिल्कियत आहे हिननि जी इहा सरकारी खज़ाने में ज़ब्त था कयूं, सरकारी खज़ाने में ज़ब्त था कयूं। बाक़ी हाणे मारे मारे बीठा आहिनि, हे के डेठ आहिनि, अजायो मरी जो पवनि, तंहिंजे करे बसि हाणे हिननि जी मिल्कियत इहा ज़ब्त था कयूं। ऐं हाणे हिन टिनी खे सज़ा इहा आहे त हिन टिनी खे शहर मां कढो, शहर बदर था कयूं। चई त पोइ हिननि टिनी खे कयो, हाकम हुकुम जारी कयो, हिननि टिनी जी मिल्कियत बि कई ज़ब्त। हिननि वीचारनि त वॾियूं दाहूं कयूं त साईं हे वॾो ठॻु आहे, मिल्कियत असांजी, हे वॾो ठॻु आहे, हे सॼो आहे, मिल्कियत असांजी, हे असां सां बेखो कयूं थो वञे, तूं हिन जी ॻाल्हियुनि में अची वियो आहे। पर चई हुन अटकल अहिड़ी कई जो हाकम खे बि एतबार थी वियो, हिननि जी मिल्कियत बि ज़ब्त थी वई, हो बि वीचार 3000 खणी वियो, हिननि खे बि मार आई वई, मार बि ॾाढी मिली। हाणे हिननि खे हाकम हुकुम जारी कयो त बाबा हाणे हिननि खे शहर बदर कयो। पोइ चई त हजम जो ॻाल्हि करे साईं, मूंखे जो ख़बर पई त मुंहिंजे भाउ खे, अंधड़े भाउ खे मार बि ॾाढी मिली आहे, पैसा बि वीचारे जा विया हलिया, ऐं शहर बदर बि था कनिसि, शहर मां बि कढनिसि था। पोइ चई भॻुसि पंहिंजे भाउ खे वञी ॿाहिरि हथु कयुमि, वञी मिलियो मांसि, अदा ॾे ख़बर छा आहे, सॼी मूंसां पंहिंजे भाउ ॻाल्हि कई, सॼी भाउ ॻाल्हि कई। पोइ चई भाउ खे मां वरी लिकाए वठी आयुसि शहर में पंहिंजे घर वठी आयोमांसि, वेंजारे सेंजारे के लटा कपिड़ा मटायामांसि, हकीम खां चई दवा बवा कराईमांसि, ॾाढा धक लॻा हुअसि। पोइ चयोमांसि त बसि हाणे तूं ॿाहिरि न निकिर, बसि हाणे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मुंहिंजो भाउ आहे, तोखे मां खाराईंदुमि। तो साईं हाणे इहो अथव मुंहिंजे टे भाउ जो हाल, हिन किसो पूरो कयो। बादशाह खिलणु लॻो, बादशाह ॾाढो खिलियो। बादशाह चए त बसि खोड़ थियो, हाणे हिनखे इनाम ॾियो त वञे। हजम चयो साईं न, जेसि ताईं मुंहिंजे सभिनी भाइरनि जो किसो न ॿुधंदव न, मूंखे टको वठणु तव्हां खां हराम। तव्हां अञा ॿियो त ॿुधो न, तव्हां मुंहिंजे ॿियनि भाइरनि जा त तव्हां किसा ॿुधा ई कोन्हनि, अञा उहे त तव्हां ॿुधो न, उहे ॿुधंदव त तव्हां अञा वधीक चवंदव, ऐं पोइ चवंदव त तूं सभिनी भाइरनि में सुधरियल। ऐं हे जेको मूं ते हिननि इल्ज़ाम हयो आहे त हे ॻाल्हाईंदो घणो आहे, बक कंदो आहे न, पोइ तव्हांखे पक थींदी त मां सभिनी भाइरनि में ख़ामोश रहण वारो आहियां। मुंहिंजा भाइर जेके आहिनि उहे सभु अणसुधरियल आहिनि, मां ई हिननि में हिकिड़ो सुधरियल। बादशाह चएसि हाणे भला पोइ ठीकु आहे, तूं पंहिंजे ॿिए भाउ जो किसो ॿुधाए। हाणे ॿिए भाउ जो किसो वरी इंशाअल्लाह सुभाणे।